पनुआ झूमी कोए पप्पन बि कुछ दे अज मां मेरे ॾाढो खुश पप्पन पप्पन पने अकिल वारो न न पप्पू पप्पन पप्पन तू पप्पन है पने अकिल वारो अरे बाबा मां पप्पन न आहियां अरे पप्पन जहिड़ा चेहरा खोड़ अरे रे ओ मुखे ॾिसी भगे छो मूं सम्झो त फोरू आहीं अरे हेॾे मां तोखे थोरो थो लॻां अदा ओ मुंहिंजा भाउ लॻी कोन थो मां मिड़े थोरो सम्झो तो ईअं छो सम्झो दादा आईंदा ईअं कोन सम्झंदुसि हेॾे ॾिस मूंखे उहो रस्तो ॾे मुंहिंजी जान छॾ त मां वञा न न ईअं कीअं वेंदे पंहिंजी सुञाणप करा NIC कार्ड ॾेखार हेॾे मुंहिंजी ख़ामोशीअ खे बुज़दिली न सम्झ अरे हेॾे तूं पुलिस वारो आई जो तोखे मां शनाख्त कार्ड ॾियां पंहिंजी शनाख्त करायां थोरी देरि लाइ मां ई पप्पन आहियां ईअं ई सम्झ छा कंदे ओ तूं ई पप्पन आहीं मुंहिंजो $1 लख वापसि कर ओ मुंहिंजा भाउ ओ मुंहिंजा अदा आऊं पप्पन कोन आहियां जे मूंखे कावड़ आई न त पोइ तुंहिंजो ख़ैरु न आहे छा कंदे ॿुधाई मां छा कंदुसि ॿुधाए मां छा कंदुसि हा पनो अकिल झूमी पोए पप्पन बि ख़ुशि थिए अॼु मां ख़ूब मज़े में आहियां अॼु मां ख़ूब मज़े में आहियां सर रुखसार ही तव्हां छा पिया कयो असल में घर जा नौकर खाई खाई हॾराम थी विया आहिनि उन्हनि खे एक्टिव पई कयां एक्टिव ओहो रुखसार आर यू मैड मिस्टर इसरार आई एम नॉट मेड यू आर मेड रुखसार कम माय रूम चरी थी आहियां छा तुंहिंजे रूम में अचां रुखसार नो मिस्टर इसरार आई हैव नो टाइम फॉर यू खिली थी तूं सभु जा सभु चया आहियो तव्हां सर तव्हां पंहिंजे रूम में हलो ऐं तव्हां लाइ चांहि खणी थो अचां ऐं तव्हांजी ख़िदमत थो करे असांजी मर्ज़ी आहे असांजी माठ आहे अचे बेटो कैच एक्टिव थियो कैच बेबी कैच अचो खावर साहब अचो साईं खावर साहब आयो आहे अस्सलामुअलैकुम अदा साईं अस्सलाम वालेकुम भाभी कीअं आहियो ख़ुशि आहियो वेहो था वेहो पपन बिरादर जे लाइ चांहि खणी अच यस सर ओके अदा ही पप्पू पपन आहे न हा दाई पंहिंजो पुराणो नौकर पप्पू पपन अदा पपन खे खाराए खाराए पेटू करे छॾियो अथव 2-3 साल पहिरियों आयो हुउसि त ही त ॾाढो स्मार्ट हो भाभी तव्हां ख़ुशि आहियो अदा तव्हांखे मां बीमार पई नज़र अचां नो भाभी अवां माशाल्लाह वेरी स्मार्ट वुमेन थैंक यू अदा यू आर ऑल्सो हैंडसम आख़िरकार बिरादर कंहिंजो आहे ही हैंडसम न हूंदो ॿियो वरी केरु हूंदो अदा ही सिदरा आहे ईअं सम्झो त ही बि असांजे घर जो फर्द आहे छा थी कुछ न मैम कुछ न अदा साईं शादी के 5 साल थी विया आहिनि
अञा ताईं का ख़ुशख़बरी न पई अचे, छो? मूंखे छा थो ॾिसी, पहिरीं पंहिंजो वाइदो पूरो कर, मूंखे हनीमून ते दुबई वठी हल। नो प्रॉब्लम भाभी, अव्हां खे दुबई मां थो वठी हलां। पर बिरादर, हनीमून मुंहिंजो ऐं दुबई वरी तव्हां वठी था हलो, इहो वरी कीअं? सॉरी अदा, आई मीन तव्हां खे गॾिजी वठी थो हलां। अच्छा अच्छा, सरकार पोइ तयारी वठो भला हनीमून जे हलण लाइ। चुप कर, हणी न पादर, कन खोले ॿुध। साहब वारो भाउ खावर सिदरा जे पुठियां आहे। खावर वॾो आशिक मिज़ाज आहे, तंहिं करे सिदरा जी इज़त हर हाल में बचाइणी आहे। ऐं जेकॾहिं तूं सिदरा सां शादी न कई आहे न, त तुंहिंजे मथे ते टिकली लॻाए वापसि पनो अकल मोकिलींदसई, सम्झई? पर मैडम, साहब सां वाइदो करे चुको आहियां बेबीअ लाइ। सिदरा, मां तव्हांखे कुझु चयो? हाँ जी जी जी। छा थियो सिदरा? छा थियो तव्हांखे? पप्पन, ओ पप्पन, जी 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 मैडम। वे हेठ न मथे वे, सोफा ते मथे? पप्पन ॻाल्हि ॿुध, तूं सगड़ी ॻाल्हि करे। ॿुधायो। पप्पन ॿुध, मां तुंहिंजी शादी सिदरा सां कराइण थी चाहियां। न न मैडम, इहो ज़ुल्म मूंसां न कजो प्लीज़। मैडम, मां अॻु में ई साहब सां वाइदो करे चुको आहियां त शादी कंदुसि त बेबीअ सां कंदुसि। चुप कर, हणी न पादर, कन खोले ॿुध। साहब वारो भाउ खावर सिदरा जे पुठियां आहे। खावर वॾो आशिक मिज़ाज आहे, तंहिं करे सिदरा जी इज़त हर हाल में बचाइणी आहे। ऐं जेकॾहिं तूं सिदरा सां शादी न कई आहे न, त तुंहिंजे मथे ते टिकली लॻाए वापसि पनो अकल मोकिलींदसई, सम्झई? पर मैडम, साहब सां वाइदो करे चुको आहियां बेबीअ लाइ। डोंट वरी, सिदरा ऐं बेबी ॿई तुंहिंजूं कुंवारूं बणबियूं, ठीकु आहे न? हाणे त ख़ुशि? मालिक साईं, ॿुधाऊं, ॾिसां पियो, जॾहिं बि ॾींदो आहीं छप्पड़ फाड़े ॾींदो आहीं।
बिछड़ी वञा मता उजड़ी वञा तोखां बिछड़ी वञा मता उजड़ी वञा शहर भंभोर थी शहर भंभोर अंगण बुहारा तुंहिंजो बाटू निहारा तुंहिंजी बाटू निहार सिद्रा ओ सिद्रा इधर आंच जी 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 मैडम आई आई जी 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 मैडम हाणे तू हिते वेंदी है अॼुकल्ह तुंहिंजा नखरा वॾा थी विया आहिनि ॾाढा ठींग टिपा पई ॾी मुंहिंजी ॻाल्हि ॿुध मुंहिंजो ॾेर सुठो माण्हू नाहे पर मैडम मूंखे त हू ॾाढो सुठो थो लॻे मुंहिंजो मतिलबु इहो आहे त मुंहिंजो ॾेर तोखे प्यार जा कूड़ा दिलासा ॾेई हितां रफू चकर थी वेंदो सम्झी वई या खोले सम्झाई छा मतलब मैडम सिद्रा मुंहिंजे चवण जो मतिलबु इहो आहे त मुंहिंजो ॾेर तोखे प्यार जा कूड़ा दिलासा ॾेई हितां रफू चकर थी वेंदो सम्झी वई या खोले सम्झाई अच्छा इहा ॻाल्हि आहे मां बि चवां इंशाल्लाह इंशाल्लाह हा जी जी मां अची विधो विदन 1 वीक में ठीक है पोइ इंशाल्लाह डिनर बि कंदासीं ठीक आहे ओके ओके अल्लाह हाफ़िज़ सिद्रा सिद्रा यस सर सरजा सक्का तू सिद्रा आई सॾु कयमि सिद्रा खे आयो आई वरी तूं हुकुम कयो सर हुकुम छा कयां डर था हल जी जी हुकुम कयो सर सिद्रा मूंखे मथे में सूर आहे थोड़ा ज़ोर ॾीं मिस्टर खावर तू रुगो नमूनो आहीं पर मां वॾी नमूनी आहियां सिद्रा मां तव्हांखे कुझु चयो जी 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 छा थियो सिद्रा छा थियो तव्हांखे छा कयो मुंहिंजी भेण खे मां वरी छा कयो ख़बर ताब सिद्रा खे छा कयो अदी मां कुझु कोन कयो मां वरी छा कयो अदीअ खे कुझु थी वियो आहे किथे मुंहिंजी भेण गुज़ारे न वञे साहब तव्हां परेशान न थियो ऐं हींअर त होश में आणियासीं मुबारक अथव होश में अची वई हाणे तव्हां भले कचहरी कयो असां हलूं था न पपन हीअ बीमार आहे हिनखे पंहिंजे रूम में वठी वञो प्लीज़ हिनखे पंहिंजे रूम में वठी वञोसि अस्सलाम वालेकुम अदा अदा अर्ज़ु करिणो त इस्लामाबाद मां मुंहिंजी कॉल आई आहे एमरजेंसी मूंखे वञिणो आहे अदा न इंशाल्लाह वरी नेक्स्ट मंथ में मां चकर लॻाईंदुसि पनो अकल झूमी पोए पपन भी खुश थे अॼु मां खूब मज़े में आहियां 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 अॼु ईद जो टियों ॾींहुं आहे ख़ुशी जो ॾींहुं आहे अॼु जी बिल्कुलु पप्पन जी ईद आहे असांजो पपन अॼु हिकु न ॿिनि कुंवारुनि सां लाऊं लहंदो सभु गॾिजी चओ ईद आहे